कुछ कम न ईंदो। हिक हमरा सां कचहरी थी पे। 20 साल हू पहिरीं मामूली मैकेनिक हो। हाण हू तक़रीबन 2 दर्जन मशीननि जो मालिक आहे। हुन वटि कई कारखाना आहिनि जेके हलनि पिया। मूं हिकिड़ी मुलाक़ात में चयो, तव्हां माशाअल्लाह पंहिंजे कारोबार में काफ़ी तरक़ी कई आहे। हुन ख़ुशी ऐं एतमाद जे लहजे में जवाबु ॾिनो, एतिरी कमाई करे वरिती आहे जो ॿार हाणे कुझु बि न कनि तॾहिं बि 100 साल ताईं आराम सां वेही खाईंदा रहंदा। इहा हिकु इंतहाई मिसाल आहे। मौजूदा ज़माने में हर माण्हूअ जो इहो ई हाल आहे। हर माण्हू पंहिंजे पंहिंजे दायरे में इहो यकीन करियो हले त हुन पंहिंजे मामलात खे दुरुस्त करे छॾियो आहे। हाणे हुन खे कंहिंखां कंहिं ख़तरे जी ज़रूरत कोन्हे। घटि में घटि 100 साल ताईं त बिल्कुलु न। को पंहिंजे वॾनि खे ख़ुशि करे मुतमिन आहे। कंहिंखे इहो फ़ख़्रु आहे त हुन पंहिंजा क़ानूनी काग़ज़ात सभु पका करे छॾिया आहिनि। कंहिंखे पंहिंजे क़ाबिल एतमाद ज़रिए मुआश ते ऐं बैंक बैलेंस ते नाज़ आहे। कंहिंखे पंहिंजे बाज़ूए क़ुवत ऐं पंहिंजी दादागिरीअ ते हू भरोसो करियो हले। कंहिं वटि कुझु कोन्हे त जंहिं वटि कुझु आहे त हुन सां ख़ुशामद ऐं मसालिहत जो ताल्लुक़ क़ाइमु करे इहो सम्झे थो हुन बि हिकिड़ी छठी हासिल करे वरिती आहे। हुन जो हाणे केर बि कुझु बिगाड़ण वारो कोन्हे। पर ज़लज़लो जॾहिं अचे थो त इन क़िस्म जे तमामु भरोसनि खे बातिल थो साबित करे। ज़लज़लो पके महल ऐं कची झूपड़ीअ में को बि फ़र्क़ु नथो करे। ताक़तवर ऐं कमज़ोर ॿई हुन वटि हिकु जहिड़ा आहिनि। हू बेसहारा माण्हुनि खे बि अहिड़ीअ तरह तहस नहस थो करे छॾे जहिड़ीअ तरह उन्हनि माण्हुनि खे जेके मज़बूत सहारा झलियो हलनि। ज़लज़लो इहो यादि थो ॾियारे त माण्हू हिन दुनिया में केॾो न बेवस आहे। इहो ज़लज़लो ख़ुदा जी हिकु पेशगी निशानी आहे जेका ॿुधाए थी त हर हिक लाइ बिलाख़िर छा थियण वारो आहे। ज़लज़लो हिकु क़िस्म जी नंढड़ी क़यामत आहे जेका वॾी क़यामत जो ॾस ॾिए थी। जॾहिं ख़तरनाक गड़गड़ाहट माण्हुनि जा अवसान ख़ता करे छॾींदी, जॾहिं घर ताश जे पतनि वांगुरु किरण लॻंदा, जॾहिं ज़मीन जो मथियों हिसो हेठि हलियो वेंदो ऐं हेठियों हिसो मथे अची वेंदो, उन वक़्तु इंसान ॼाणे वठंदो त हू कुदरत जी ताक़त जे अॻियां केॾो न आजिज़ आहे। उन लाइ सिर्फ़ु इहो मुक़दर आहे त बेवसीअ सां पंहिंजी बर्बादीअ जो तमाशो ॾिसे ऐं उन जे मुक़ाबले में कुझु न करे सघे। क़यामत जो ज़लज़लो मौजूदा ज़लज़लनि खां अरबें खरबें दफ़ा वॾो ऐं सख़्तु हूंदो। उन वक़्तु सभ जा सभु सहारा टुटी वेंदा। हर माण्हू पंहिंजी होशियारीअ खे भुलाए छॾींदो। अज़मत जा सभई मीनार ईअं किरी चुका हूंदा ॼण त उन्हनि जो को वजूद ई न हो। उन ॾींहुं उहो ई सहारे वारो हूंदो जंहिं मौजूदा शयुनि खे बेसहारो सम्झो हो। उन ॾींहुं उहो ई कामयाब थींदो जंहिं उन वक़्तु ख़ुदा खे अपनायो हो जॾहिं सभई माण्हू ख़ुदा खे भुलिजी ॿियनि माण्हुनि जी छठिन हेठां पंहिंजी पनाह वठो पिए हलिया।